जी काफ़ी ॾींहंनि खां सिंध में ख़ासि तौर ते इहे चीमा कयूं आहिनि त अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबनि खे वधीक हिसा मिलिया ऐं हुन में उनजा शेयर मिलिया ऐं अहिड़ी तरह नॉर्थ अमेरिका में ख़ासि तौर ते असां जेके सिंधी रहूं था त असांखे हमेशह इहे ख़दशा रहनि था त सूबनि खे जेके मिलियल जेके हिन में हिसा आहिनि हक़ आहिनि उहे अरिड़हीं तरमीम खां पोइ केतिरा पोइ हिते मोटंदा, उन्हनि सां कहिड़ा प्रॉब्लम थींदा ऐं वफ़ाक़ जो जेको प्रॉब्लम आहे, वफ़ाक़ जो जेको रवैयो आहे ऐं वफ़ाक़ जी जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु असां सां उहा ईंदड़ वक़्त में केतिरी रहंदी। बहसियत जर्नलिस्ट जॾहिं कराची में इहे शयूं असां ॾिठियूं, उन वाक़िअनि खे रिपोर्ट कयो ऐं ख़ासि तौर ते असां जॾहिं इहे शयूं ॾिठियूं त अरिड़हीं तरमीम खां पोइ NFC अवॉर्ड जो इशू थियो ऐं जॾहिं तनवीर अशरफ कायरा पंजाब जो नाणे वारो वज़ीर हूंदो हुयो, जॾहिं उहो बि उते आयो, जॾहिं उन उते ब्रीफिंग ॾिनी त जॾहिं तनवीर अशरफ कायरा जेकी हक़ीक़तूं ॿुधायूं त उहे बि माना इहे हुयूं त उन वक़्तु जेको पंजाब जी गवर्नमेंट हुई, शहबाज़ शरीफ़ क़ुर्बानी ॾियणु ज़रूरु वञी रहियो हुयो, पर इन ॻाल्हि खां त आर न हुयो त उहा हिकमत अमली जेका बि हुई उहा पीपुल्स पार्टीअ जी उन गवर्नमेंट जी हुई। इन में को बि शक न हुयो त तनवीर अशरफ कायरा जेको पंजाब जो फाइनेंस मिनिस्टर हुयो ऐं कमर ज़मा कायरा पीपुल्स पार्टी पंजाब जो सदर आहे, उनजो भाउ हुयो ऐं उन वक़्तु जॾहिं अरिड़हीं तरमीम जा इहे फ़ैसिला थिया पे ऐं NFC अवॉर्ड जो इशू जेको थियो पे त उन वक़्तु ख़ासि तौर ते तनवीर अशरफ कायरा सां जॾहिं असांजी मुलाक़ात थी कराची जे हू PC होटल में तरसियल हुयो त उन मां असांखे सॼो ॻाल्हियुनि मां इहो लॻो हुयो त ज़रदारी इन खे कन्विंस करण जी कोशिशि कई हुई तनवीर अशरफ कायरा खे। ऐं मां इन ॻाल्हि जो माना गवाह आहियां जेका तनवीर अशरफ कायरा सां जॾहिं असांजी मुलाक़ात थी, उन हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि कई हुई त सिंध फंड जनरेट बि करे थी पर सिंध रेवेन्यू कलेक्ट करे थी। ऐं उन वक़्तु नवाज़ शरीफ़ जॾहिं इहे ॻाल्हियूं थी चुकियूं हुयूं त NFC अवॉर्ड में सिंध जो हिसो वधीक अची वियो हुयो त उन वक़्तु नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट हिकिड़ो डिसाइड करे वरितो हुयो त सिंध जेका रेवेन्यू कलेक्ट करे थी उहा कलेक्शन सिंध खां खसणी आहे, सिंध खां कलेक्शन खसणी आहे। ऐं तनवीर अशरफ कायरा उन वक़्तु जॾहिं असां उन सां राजी मानी ते कुझु सहाफ़ी कराची में गॾु हुयासीं त उन कलेक्शन बाबति नवाज़ शरीफ़ उहा हिकमत अमली ठाहे वरिती हुई त जीअं ज़रदारी गवर्नमेंट में ज़रदारी पंहिंजा बैकडोर इस्तेमालु कंदे तनवीर अशरफ कायरा खे इस्तेमालु कंदे, छो कमर ज़मा कायरा जो हू भाउ हुयो ऐं पीपुल्स पार्टी जी कोटा ते हू पंजाब जो फाइनेंस मिनिस्टर हुयो। उन वक़्तु पंजाब गवर्नमेंट हिकिड़ो फार्मूलो शहबाज़ शरीफ़ जेको जॾहिं कुझु माण्हुनि ॾिठो हूंदो जेके सहाफ़िन रिपोर्ट उन वक़्तु रिपोर्ट कयो हूंदो कुझु सहाफ़िन त उन में ॾिठो हूंदो त तनवीर अशरफ कायरा जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ जेका शहबाज़ शरीफ़ जेका बॉडी लैंग्वेज हुई उहा ॾाढी एग्रेसिव हुई। उन वक़्तु जॾहिं हू चइनी सूबनि जा वज़ीर हुया हू तमामु उन में एग्रेसिव हुयो। तनवीर अशरफ कायरा जेका राति जो असां सां ॻाल्हि कई हुई त पंजाब हाणे इन हिकमत अमली त सोचे रहियो आहे त जेकॾहिं ही अरिड़हीं तरमीम ज़रदारी या अमेंडमेंट जेका अरिड़हीं तरमीम अची थी वञे त सूबो जेको रेवेन्यू जनरेट कलेक्ट करे थो। ऐं काफ़ी असांजे दोस्तनि खे फेसबुक जे दानिशरनि खे इन ॻाल्हि जी ख़बर ई न आहे त रेवेन्यू कलेक्ट सूबो केतिरो करे थो, रेवेन्यू जनरेट केतिरो करे थो। ख़ासि तौर ते PIA जेको हेडक्वार्टर हुयो उनजो सॼो रेवेन्यू कराची में हूंदो हुयो। कुझु बैंकूं अहिड़ियूं हुयूं जंहिंजो पूरे पाकिस्तान जो हेडक्वार्टर बैंकुनि जो कराची में हुयो। ऐं अहिड़ी तरह स्टॉक मार्केट कराची, ऐं कंहिंखे पुछिणो आहे न त वञी उहो अकील करीम डेडी खां पुछे। अगरि असांजा सिंधी जोधा सिंधी कामरेड काफ़ी ॻाल्हियुनि ते परेशान आहिनि, दिलि चए थी वात खोलिजे। उन वक़्तु अकील करीम AKD जेको हुयो, AKD सिक्योरिटी सां ऐं काफ़ी शौकत ज़रदारी बि ॾिसे थो, शौकत ज़रदारी खे मां गुज़ारिश कंदुसि त उहो बि उन वक़्तु उन रिपोर्टिंग में उहो शामिलु हुयो त हिन महिल ज़ातियात खां हटी करे उहो का ॻाल्हि करणु चाहे। उन खां PI जो हेडक्वार्टर खयो वियो, बैंकूं खयूं वयूं ऐं स्टॉक मार्केट कराची जी खणी करे पाकिस्तान स्टॉक मार्केट कई वई। हाणे जेको तव्हांजो रेवेन्यू कलेक्ट थिए पियो, अॻ में रेवेन्यू खयो वियो, उन खां पोइ हाणे वफ़ाक़ इन ॻाल्हि ते अमल पैरा रहियो ऐं अहिड़ी तरह वफ़ाक़ उहे पंहिंजा अमल जारी रखिया। हिन वक़्तु तव्हांजी स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो हेडक्वार्टर बि इस्लामाबाद वञी रहियो आहे। PIA तव्हांजी समूरी इस्लामाबाद हली वई। कराची में जेके बि हेड ऑफिस हुयूं उहे भी हली वियूं। नासिर बेग चुगताई साहब, आप हमारे उस्ताद हैं, आप भी देख रहे हैं। हम यही बात करें कि 18वीं तरमीम के बाद जो सूबों की सूरत हाल होगी वो क्या होगी।
कि जब तनवीर अशरफ कायरा ने हमें जब वो बातें बताई थी कि पंजाब की आगे वाली हिकमत अमली क्या होगी, वो सिंध में जो कराची में ख़ास तौर पर जो हेडक्वार्टर हैं, जैसे बैंकों के हेडक्वार्टर हैं, PIA का है, क्योंकि वो चाहते थे कि अगर जो कलेक्शन है प्रोविंसेस को जाएगी, तो हम चाहेंगे कि जो आप रेवेन्यू कलेक्ट करते हो, आप जनरेट आपके पास मिले, उसमें भी वफाक शेयर लेगा। मगर अब सिचुएशन ये हो गई नासिर साहब, हम जो नॉर्थ अमेरिका में पाकिस्तानी ख़ास तौर पर सुबह सिंध से ताल्लुक़ रखते हैं, हम बड़े परेशान हैं कि सारे रिसोर्स आप लेकर चले गए, सारे कलेक्शन आप वफाक में, आपकी स्टॉक मार्केट आपकी चली गई, आपकी सारे बैंकों के हेडक्वार्टर भी चले गए। अब जो 18वीं तरमीम को ख़त्म करने के बाद जो रही सही कसर है, वो इमरान खान गवर्नमेंट पूरी करने के लिए जा रही है। तो अब इसमें हम भी परेशान हैं, और ख़ास तौर पर मैं कोशिश करूँगा, शौकत ज़रदारी इस वक्त देख रहे हैं, अगर शौकत ज़रदारी साहब तव्हांखे TV खां थोड़ी फुर्सत हुजे त थोड़ो असांखे इन सिलसिले में इहा ॿुधायो त हक़ीक़तूं ॾाढियूं तलख़ आहिनि, हक़ीक़तूं ॾाढियूं भवाइतियूं आहिनि। असांजा दोस्त फेसबुक ते दानवेश्वर जेके लही पिया आहिनि, उहे फेसबुकी दानवेश्वरनि खे इहा ख़बर नाहे त हू जेकॾहिं कंहिं MPA जा कंहिंजा दोस्त आहिनि, कंहिंजा सियासतदान जा दोस्त आहिनि, उन करे सॼी शइ खे ॾंडो ॾियो। मां ज़ातियात ते मुंहिंजो कंहिं बि पार्टी सां या कंहिं माण्हू सां को ज़ाती तालुक़ न आहे या को दोस्ती न आहे। असुल जेका हक़ीक़त आहे, उहा हक़ीक़त इहा ई आहे त वफ़ाक जी जेका ॾाढाई आहे, उहा हिन वक़्तु जेका थींदी, ऐं जेकॾहिं वफ़ाक इहा अरड़ी तरमीम न थिए हा, रेवेन्यू जेको जनरेट ऐं कलेक्ट वारो प्रॉब्लम हुयो, उहो रेवेन्यू जनरेट ऐं कलेक्ट वारो जेको प्रॉब्लम आहे, उहो बि तव्हांजो हाणे ख़तमु थी वियो। जेका रेवेन्यू कलेक्ट थिए थी, उहो समूरी कलेक्शन हाणे वफ़ाक वटि हली वई आहे। ऐं सिंध में ख़ासि तौर ते जेको अॻु में ज़कात फंड में घटि सूबे में 10 खां 12 अरब रुपया उहे कलेक्ट थींदा हुया, उहे वफ़ाक बैंकुनि जा हेडक्वार्टर खणी, तव्हांजो अल्फलाह बैंक खणी विया, UBL कराची मां हेड ऑफिस खणी विया, MCB जी हेड ऑफिस खणी विया, ऐं समूरियूं बैंकुनि जी जेका हेड ऑफिस आहिनि, हाणे कराची में कंहिंजी बि हेड ऑफिस न रही आहे। कराची में सिंध सूबे में कंहिं बि बैंक जी हेड ऑफिस न रही आहे। ऐं अहिड़ी तरह PIA जो हेडक्वार्टर बि वञे थो। त हाणे जॾहिं कलेक्शन तव्हांजी ख़तमु थी वई, त पोइ हवाला छाजा कंदो तव्हां? केरु माण्हू पुछे सिंध जी तरक़ी जी ॻाल्हि, मुंहिंजो तालुक़ु ख़ैरपुर ज़िले सां आहे। दुनिया खे ख़बर आहे ख़ैरपुर ज़िले मां केरु MPA थियनि था, केरु MNA थियनि था। ख़ैरपुर ज़िले में ओवरफ्लाए पुल 60 साल में न ठही पटड़ी जे मथां। असां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं था, जेकॾहिं असां ज़ातियात ते पर्सनल मामलनि में अची करे वेंदासीं, त मुंहिंजे ख़्याल में त सिंध जेका ईंदड़ वक़्त में इन मामले खे फेस कंदी, उहो ॾाढो भयानक हूंदो, ॾाढो भवाइतो हूंदो। ऐं एतिरो भवाइतो हूंदो, जेकॾहिं मां वरी बि इन ॻाल्हि खे दुहिरायां थो त अॻु में सिंध वाक़ई रेवेन्यू वफ़ाक खे ॾींदी हुई 73 या 68%, पर हिन वक़्तु कराची कोई रेवेन्यू कलेक्ट कोन थी करे। रेवेन्यू जनरेट जेको आहे, अगरि जनरेट प्रावंस रेवेन्यू जनरेट करे थो, त तव्हां वटि पॉपुलेशन एतिरी आहे, एतिरी हुन में चोर बाज़ारी आहे, एतिरी हुन में लैंड ग्रैबिंग आहे, एतिरा हुन में मामला आहिनि, त तव्हांजी जेका आहे उहा रेवेन्यू कलेक्शन त तव्हांजी सिधी वफ़ाक में हली वेंदी। इन खां पोइ वफ़ाक जॾहिं तव्हांजा रहिया खुया जेके वसीला आहिनि, जॾहिं उहे खसींदो, त सूबे जी पोइ जेका सूरत हाल थींदी, उहा दुनिया खे ख़बर आहे। असांजो प्यारो दोस्त हिकिड़ो PTI जो मुंहिंजो अहम लीडर, उहो पिण हिते ॾिसी रहियो आहे। साईं, तव्हांखे बसि असां ॿाहूं था ॿधूं। आप अगर बातें करते हैं ना कि इमरान खान की वफाक ने कराची को 216 अरब दिए, खुदा की कसम, अल्लाह रसूल की कसम, वो कराची को सिर्फ 9 अरब रुपए मिले हैं। ठीक है ना? तो ये जॾहिं ॻाल्हियूं आहिनि, कराची को 200 अरब दे दिए, कराची को 300 अरब दे दिए, जब मिलते हैं तो सिर्फ और सिर्फ 4 अरब मिलते हैं, 5 अरब मिलते हैं। और वफाक के जो रवैये हैं, नासिर बेग चुगताई साहब, मुझे वो वक्त भी याद है जब कराची के लिए पानी मांगा गया था कि जिस तरह इस्लामाबाद को आप पानी दे रहे हो फीडर पूल से, तो कराची में भी पूरे पाकिस्तान के लोग रहते हैं, क्यों ना हम कराची को फीडर पूल से पानी कुछ दे दें, कुछ क्यूसिक दे दें। तो वो खुर्शीद शाह और फारूक सत्तार डॉक्टर ने एक मोशन लिया था, तो गदार गदार की आवाज़ आई थी। पानी घुरनि था त उनखे गदार चओ था, ॿी का शइ घुरनि था त उनखे गदार चओ था। सिचुएशन ॾाढी ख़राबु आहे। हिन वक़्तु ताड़ियुनि जो जेको आहे असांजी क़ौम जो ठाको लॻो पियो आहे। जेकॾहिं को क़ौम परस्त उथे थो, कंहिं पार्टी जी हिमायत करे थो, त उनखे बि गदार चओ था। त असां वटि जेके इहे सर्टिफिकेट पिया आहिनि गदारनि जा, इहे जेके सर्टिफिकेट पिया आहिनि, जेकॾहिं असां कंहिंजी अख़लाक़ी तौर ते कंहिंजी हिमायत कयूं था, अख़लाक़ी तौर ते अगरि असां कंहिंजी सपोर्ट कयूं था, त असांखे उन्हनि जी जेका आहे न, उहे ॾाढी। साईं असलम साहिबु, मां पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि बिल्कुलु नथो कयां, मां तव्हांखे सां बिल्कुलु फिगर जी ॻाल्हि कई आहे, ऐं मां तव्हां सां अहम ॻाल्हि कई आहे, मां तव्हां सां ऑफ द रिकॉर्ड ॻाल्हि कई आहे। मां ॻोठ जी ॻाल्हि मां कयां ई नथो, मुंहिंजो म्यूनिसिपल सर्विस सां को वास्तो ई न आहे। TMO छा थो करे, चेयरमैन छा थो करे, मां मिसकीन माण्हू आहियां, मां हुनजी ॻाल्हि ई कोन थो कयां। मां सिर्फ़ु तव्हांजे रेवेन्यू कलेक्शन
ऐं रेवेन्यू जनरेशन जी ॻाल्हि कई। ठीकु आहे तव्हांजी ठीकु आहे हुकूमत अची वञे। असां अरबाब रहीम जो उहो वक़्तु ॾिठो जॾहिं सिंधी सेक्रेटरीज़ खे माण्हू अंदरि ऑफिसनि में मोचड़ा हणी वेंदा हुआ। असां उहो वक़्तु बि ॾिठो। असां अहिड़ा वक़्तु ॾिठा कराची में त उन्हनि मामलनि ते को बि नथा ॻाल्हाए सघूं। करप्शन जी त इहा इंतिहा थी वई। ऐं इहा ॻाल्हि असलम साहब असां इन ॻाल्हि खां इनकारी कोन्हूं त सिंध जेका ज़रदारी साहब TMO जे वसीले भींग कराई, उहा अहिड़ी भींग करे न थींदी। जेतिरो मौक़ो पीपुल्स पार्टी खे ही मिलियो हुयो सिंध खे ठाहिण जो, पीपुल्स पार्टी ओतिरो डिलीवर बिल्कुलु कोन कयो। पीपुल्स पार्टी ओतिरो बिल्कुलु कमु कोन कयो। ऐं मां सम्झां थो त शौकत ज़रदारी खे मां चयो आहे, पर ख़बर न आहे त शौकत ज़रदारी छाजे करे। शौकत कोशिशि करे, मूंखे बि हिकु ॿिनि ॻाल्हियुनि जा जेके जवाब आहिनि उहे मां ॿुधणु चाहियां थो। त ओवरऑल सिंध में बिल्कुलु थी आहे, भींग थी आहे। असांजे ॻोठ में बिल्कुलु असलम पुछे थो, असांजो वाहिद ॻोठ आहे जंहिंमें अॼु ताईं का नाली कोन ठही आहे, जंहिंमें का पुल कोन ठही आहे, जंहिंमें का बि शइ न ठही आहे। रेट मुक़ररु थिया आहिनि, हर शइ थी आहे। असां इन्हनि ॻाल्हियुनि ते छा ॻाल्हायूं? पर हिन महिल सिचुएशन इहा थी वई आहे, NICVD खणी विया, ॿारनि जो वार्ड खणी विया, वफ़ाक़ हिकु टको बि न रखियो, हिकु रुपयो भी उन लाइ न रखियो आहे। मेरे काफ़ी दोस्त जो हैं वो कराची से देख रहे हैं। मैं यही बात करना चाहता हूँ, अगर वफाक ने डॉक्टर सिमी जमाली के थ्रू उसको आलयकार बना के आपके जना हॉस्पिटल, आपकी NICVD और जो बच्चों के वार्ड हैं वो सारे ले लिए, तो हम ये पूछते हैं कि वफाक ने इनके लिए बजट कितना मुख्तस किया है। ज़रा कोई ये तो बताए ना, पेपर उठा के दिखा दे कि वफाक ने इन हॉस्पिटल्स के लिए 18 तारीख में ये किया है। तो बातें वही हैं कि हम क्या करें। तो हमारी हुकूमतें ये हैं और जो ऊपर मामे बैठे हुए हैं वो तजुर्बा ही करते हैं। बस तजुर्बा थींदा। ऐं तजुर्बनि जो जीअं हिकिड़ी तजुर्बेगाह हूंदी सिंध हिकिड़ी तजुर्बेगाह आहे। जीअं कि ॿाराणी में असां ॾेॾर जो ऑपरेशन कंदा हुआसीं तजुर्बेगाह में, त उहा सिंध हिकिड़ी तजुर्बेगाह आहे। ऐं उन सिंध ते तजुर्बो कयो वेंदो। उहो तजुर्बो चाहे ज़रदारी जो हुजे, ज़रदारी तजुर्बो करे, चाहे उहो ॿियो केरु करे। पीपुल्स पार्टी जो नालो खणी सघूं था, केरु गारियूं कोन ईंदो, पर कंहिं ॿिए जो नालो खणी वरितोसीं न त असांजा कामरेड 50-60 त माउ भेण ते गारियूं ॾींदा। उन्हनि जो इहो कमु आहे। त तजुर्बो सिंध ते हर को माण्हू कंदो आहे, हर माण्हू तजुर्बो कंदो आहे। ऐं काफ़ी माण्हू वेठा आहिनि जेके शायदि उहे ख़ुशि थियनि था त ज़ातियात ते इहा मामला थी विया आहिनि। शौकत ज़रदारी सिर्फ़ु इनबॉक्स में मैसेज लिखे थो त शौकत कोशिशि इहा कर त तूं अचु। जेकॾहिं शौकत ज़रदारी सिर्फ़ु मैसेज ते ठको आहे, मूंखे इनबॉक्स में मैसेज करे थो, त मां तुंहिंजी मैसेज ते का वज़ाह नथो ॿुधणु चाहियां एज़ अ जर्नलिस्ट। जीअं त मां इहा ई ॻाल्हि कई त फाइनेंस मिनिस्ट्री दौरान जॾहिं नवाज़ शरीफ़, शहबाज़ शरीफ़, तनवीर अशरफ कायरा हिते मौजूदु हुया, तॾहिं कहिड़ा मामला थिया हुया, अंदरि खाने जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं ऐं इहे मामला कीअं थिया। त असां दोस्तनि खे वरी बि इहो ॿुधायूं था, सूरत-हाल तमामु ख़राबु आहे। पहिरें मरहले में NFC अवार्ड खां पोइ पहिरें मरहले में कराची मां, सिंध मां समूरनि इदारनि जा हेडक्वार्टर इस्लामाबाद ऐं लाहौर मुंतक़िल कया विया। तव्हांजी रेवेन्यू उतां कलेक्शन घटिजी वई। ऐं अहिड़ी तरह PIA जो हेडक्वार्टर इस्लामाबाद मुंतक़िल कयो वियो, जेको का आइन में उनजी गुंजाइश ई न आहे। काफ़ी ॻाल्हियूं उन जूं आहिनि, त काफ़ी शयूं आहिनि। इमरान ख़ान आइन जे करे उहो शइ नथो करे सघे, पर इमरान ख़ान हाणे उहो